चाय वाला बैरियर टाउन में खाने आयो आया चाय चाहिए आया चाय है अल्लाहुम्मा सल्ली अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन सब चो सुभान मोहम्मद जा आशिक दा जहां आशिक रसूल जोर सा उज्जत सही अब्दुल्ला बिरो ये जो भत्तो हलाल को डाडिया का जो माखे सही अब्दुल्ला बिरो ये जो तैयारी आगे मैच मां तो बांधो रे चो मेरे में 14 दिए थे मुझे इस्तकबाल रखा असें जमात जा टाइम बि पाण ॾियो कावड़ बि पाण कयो वारो पहुचो कोई मौलवी कोन्हे मरूं हां एक्सीडेंट थिया पोइ ख़ुशि रखोस कुरान मथे ते मूंखे यादि चई यारे गाने न मूंखे त हाजी इमदाद गुला वीचारे फोन कई केर बि कोन्हे हिते अचे करे का मौलवी मां तब हम खुदा जो कसम शादातपुर जलसो कौन मिस सेवन जलसो जोगी रोड है बलो मुझको कौन सिर्फ सही तो लाजे करे जो मां करूं को मयारी आया मां बांधो चौधरी के बैठो पर पाण चाहिए यारे का के ना चाहिए मुझे लबीन दोस्त पगड़म दो बेरोई खुदा पना अस्तगफिरुल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद अरे वो था क्यों यार आज के रसूल राजा जो मोहम्मद जा दीवाना भैया तो बुलंद करो जाओ भैया तो अब जो तो सेल फनवार मुखे अंधो करे थे तक हल्का ही गुरु शरीफ पढ़ो तो माता है दुरूद मुआरो पढ़ो ना 3 कलाक 10 मिनट वाला सब तो जो सुभान अल्लाह मेरी एक स्त्री या खुदा आज ये रजल संधि नाम आस्ते से साईं लाइव इमरान खान बैठे तो दिन आया हुआ साईं सऊदी में दिसम पिया चाहे वो पाण चवंदा न था मरो त तड़ में चाहे सा सुभान अल्लाह अगर आचर हो ना जो जलसा है ना ही नीड़िया के स्त्री जी जरूरत है अज रात में 3 जलसा सच्ची बुधा मां से अब्दुल्ला जे करे सब छद राजेश बैठो जो सदा तो जो टाइम मतो ही न अन्या पे बि कोने सेवन वाला तो रोड बंद कई बैठा कोड़ो नहीं हो ना जलसो ही न कर दुआ कयो मुराद अली साहब मरे ही हो जहाज माखे मिले अल्लाहुम्मा सल्ली अला जिस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद राजा मथा जो यार मां तो सही अब्दुल्ला बिरो ये जो पुरानो कर्जी आया अजो कर्जो ब्याज समेत दींदो ब्याज ते छड़ी दो मौलवी अल्लाहुम्मा सल्ली अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद यार आज के रसूल राजा जाओ मोहम्मद जा दीवाना भैया तो बुलंद करेगा भैया तो अल्लाह चाहत खलका हुआ सर्मतन उम्मतन मुत्ततन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना रुको
राजा सुभान अल्लाह जो इन साल मदीने भी दो घणो करे तो मूंसां गॾु हलंदो पर टिकेट पाण भरी तो रोण भरण जा लॻाए पहुंचा था भरण जाऊंगा तो के मोटे वाला पैसे वाला मदीने नवीना था पैसे वाला दुबई शारजाह लंदन अमेरिका मदीने हुए भी दान जंहिंजी किस्मत भली हो दोरा सा बोलना बाजो सा सुम्मा सहजा सुम्मा रजा इला समाइल अव्वल वसानिया वसानिसा वरियाबिया वलखामिसा वसादिसा वसाबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूल अल्लाह तआला तक़द्दम या रसूल अल्लाह आज के रसूल बैयत मुराद करो तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह ये कला का 10 मिनट जो तमाम दुरूद हर जुमले में मिटे मोहम्मद जो नाम और वो दुरूद पढ़ंदो न ता सब भरी हिन दफे वो दर्द कराया ना बड़ा ना वो घर बंद सजो मुल्क को उधर इमरान खान डीजल बहुत धरते बचे फयक़ूल अल्लाह तआला तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम बिजाई तुझे चंद्र चोड़ियां रात ला उए बैत तो पढ़ा जेके लतीफ महबूब जे मीलाद ते चया राजा छोड़ा दाजो सुभान सैयद तो चाहे चंद्र चोड़ियां रात जा आया भाई बिरो हमके दिसी चढ़ी गई चंद्र चोड़ियां रात जा तू सही सही कहीं सीधा पर पहुंची न पीरिय के थोड़ी हीला करी हजार तुझी सब जमार मुझे दिल भर जो तम कर बिटाई तो जे चंद्र तुझी जात पाड़िया न पीरिय सा तू अच्छो मंजरा तू जो मोहम्मद सदा ही सोच चंद्र चमाए सच ये मठी मोर न भाई काबड़ जी न त सच चवा जो त सच ते मोलाई फूक जो पवन बाकी त को सच ते ना सुंदर चिड़िया सच दुखियो चवण त अन्या सवलो आ बर्दाश्त दुखियो मस्जिद जी दरत रमजान में मस्जिद जी दरत असा मुलन जी पुलिस चौकी लगल हुई पुलिस सारा गाड़ियों चेक करना असा मानियों चेक करना चांदो थे रामन रखो थे चांदो थे बेंजू रखो थे चांदो थे मच्छी आई कमरे रामन बड़ा खा मच्छी तू खा तो मोती जी सच्चू केर सैयद हो जाए चंद्र जमाए सच सच ये मच्छी मुझे अपाए कदी हो बेरी सनड़ो कदी एडो सनड़ो जो मुलन खां न थो लगे खुदा की कसम रमजान की रात सा दूर भी नहीं पर हराम जो लगे जो त असा जो मुलो जो को चंडो गोलींदो आ न उन जी उम्र आ 59 साल घणा 59 माना पोड़ो इन का पांजी जुती लबे थी जो पहले जो चंडो गोली खुदा जो कसम न का 24 जो चंड बकोन लगा मुल्क ऊंधो मुझे हुकूमत हो जे न मुल्ले के लाए न अब्दुल्ला बिरोई के चेयरमैन इन जी उम्र पोड़ो हमारा अब्दुल्ला बिरोई अल्लाह नी तो काम चल बेटा इधर चे चंद चवाए सच जे मठी मोर न भाई कदे हो मेरी सनड़ो कदे हो मेरी गच्छ ये मुंह में बरई मच्छ परतों में नाही पेशानी श्री हाणे जेको बैत तो पढ़ाना यो भिटाई महबूब जे मीलाद ते चयो सुभान अल्लाह जो तो बुधाया मोहम्मद जा आश का दादी हटो आश के
रसूल बैयत बुलंद हदीसां को कटरू तो कोन आयो बैयत नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा नारे तकबीर बेटा इजाजत जाए जे तो खणी ने न खुमार मां जा कयाई नाज नजर लफ्ज़ देसो लफ्ज़ सही तो जा लफ्ज़ बार जो जमा दुआ ना ओ तो अख खोली दुआ बिठाई तुझे महबूबन जी जो मिलाद थी विलादत थी साईं जो नूरा ने अखियों मुबारक खोलियो सिज त शर्मसार पर चंद्र के भी निकल जी जाए न पई बिठाई या जो खणी ने न खुमार जा कयाई नाज नजर सूर्य जैसा झकियूं कयूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखी दे दिल भर पर झको जो जोहर जान बजे त जमाल सा सैयद जो कामिल करबला में आया नमाज में कामिल सका में कामिल तबलिया अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल राज जो अली अलिया जो अली अलिया जो अली अलिया मौला अली जा मुरीद बैयत बुलंद करे जा बैयत सोशल मीडिया वालों चाहे कितना है वो चैनल दी साफ अल्लाह साफ पर चक्कर ये जगह फांसी के मुंह बैठो यही से नंदिया कंग वडो ये जगह नंदिया ये का जो जलसो दुबई मस्कत सऊदी अरब अल्लाह पूरी दुनिया में ही जलसो हले पियो उत्तम मां के फोन इंजू से अज फिरोज में का धुआं नहीं है यो छा इमरान बिन से इमरान के छा हिमरू न हो जो फरान जो सदा नहीं इमरान बिन से मना करता हो इमरान बिन से लो साईं रजामत करारदाद पास कराई ता चलो असांजा जुनून सठा कंदा ये जेका है न या फरान जे सदर के उतराई भी त कुत्ता अजो नवाब शाह में आशिक रसूल जो जुलूसा सो के लानत जा फसकारा सन हाने चवे तो मां माफी तो वटा लानता तुझे जमानत है तू ये तबाह की ले जे अबू लहब तबाह इंशाल्लाह ये जेका है न बड़ी भी बला पई है अरे सलाम शरफ सराहन वालों भी अच्छी है खबरदार सही दुनिया में पैगाम पहुंचे खुदा जो सैयद जो कामिल करबला में आया नमाज में कामिल सखा में कामिल तबलीग में कामिल अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल सदाम गडो हम पुछो 14 ते उन्हनि मुंहिंजो इस्तक़बाल कयो जेके असांजे जमात जा बिना एड़न माण्हुनि में असां तलब पैदा कई आहे खुदा जो कसम हाणे हिन 7 नवंबर जेका गुज़री 7 साहिबा में नारो समिया काबिल उठो खैरपुर बाईपास के परसां मूंखे हिकिड़े माण्हू में शादीअ में घुरायो अचर जी रात मां उते पहुत में हिकिड़ो पोड़ो 60 साल जो मूंखे भागो पाए रोई पियो मां सम्झो कजो चो त सदाई खिलण जी ॻाल्हि कान्हे दिल जे कननि सां ॿुधो हिकु मौलवी माथे एतिराज़ था कनि त खोड़ो खिलाए पियो मां चयो चाचा छो थो मुंहिंजो ड्राइवर छा आहे पुछो चाचा छो थो रोई जे 60 साल थिया आहिनि असांजे न ॻोठ में कॾहिं आलम वाइस लाइ न आयो आहे तूं पहिरियों आलम आहे जेको ॻोठ में शादीअ में वाइस खुदा जो कसम मांखे खुदा मुसलमान करे न 7 नवंबर अचर जे रात जी ॻाल्हि थो जे गाना आया डांसर आया खदड़ा आया आलम आयो तूं पहिरियों आलम आयो केरन माण्हुनि में असां तलब पैदा कई आहे खुदा जी कसम क्रिकेटनि में गायणनि में
खतरन जा शौकीन आ काले जो मारा असा मन के कुरान के वाजन मु केड़ो दो तो आदो मौलवी माथे का बेतलबन में तलब पैदा क्यों खुदा की कसम सैयद कामिल करबला आया जो मीरा करबला में आया नमाज में कामिल सखा में कामिल तबलीग में कामिल अली जी औलाद मोहम्मद के दीन में कामिल जहां जो अली अली जो अली अली जो अली अली मौला अली जमली दबैयो तबरा करे जाओ असा का नफरत न कर भलिया हेदे भी हैदर अली अली अदला सादे तुम भी हलिया हेदे भी हैदर अली अली अल्हम्दुलिल्लाह इंतहाई लंबा चौड़ो सफर करें हज़रत मौलाना साईं अब्दुल्ला बिरोई साहब जी खुसूसी दावत थी वो अब्दुल्ला बिरोई में बाहिया टाउन के भरसा रबीउल अव्वल के मुबारक महीने में सीरत मुस्तफ़ा के उन्वान सां दीनी तबलीगी इस्लाही प्रोग्राम जंहिंमें तव्हां असां पंहिंजे रब खे राज़ी करण जे लिए सां जमो थियाऊं अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए ईमान इख़लास वारी ज़िंदगी नसीब करे नफ्स ऐं शैतान जे हमले खां बचाए हर जाइ ते मोहम्मद जो ज़िक्र आहे छो त हुज़ूर जो ज़िक्र इबादत आहे ॾाढा नथा जो सुभाणे ही वरी छा हाणे माना मुंहिंजी तकरीर रेडियो ते बि हलंदी इंशाअल्लाह वह चाय के लिए जाती महबूब जो जिक्र कोने आदम अलैहिस्सलाम के तौबा में मिठे मोहम्मद जो जिक्र नूह अलैहिस्सलाम की बेड़ी में मिठे मोहम्मद जो जिक्र ईसा रूहुल्लाह की बिशारत में मिठे मोहम्मद जो जिक्र नबीयन की ज़ुबान से मिठे मोहम्मद जो जिक्र आलमन की ज़ुबान से मिठे मोहम्मद जो जिक्र शायरन की ज़ुबान से मिठे मोहम्मद जो जिक्र रब तो चे वरफाना लख जिक्र सोहना कायनात में कदम न रखे सजी दुनिया मां रब तो मोहम्मद ते मस्त असा के जान मिली मिठे मोहम्मद के सदके माल मिले मिठे मोहम्मद के सदके रमजान मिले मिठे मोहम्मद के सदके कुरान मिले मिठे मोहम्मद के सदके ईमान मिले मिठे मोहम्मद के सदके सैयद अब्दुल्ला बिरोई जो चलते थे अचल वारा असा के रब मिले खुदा जो कसम मोहम्मद के सदके राजा ना चाचा कुछ तो सैयद अब्दुल्ला जो भक्ता हलाल जो लाजा जोर से बुझाई जो जे बिना हुक्म हबीब जे बंदगी बेकार या बेटा ये कटड़ुन के मिसकाल हया मुखे गले हमरा जो तू कटड़ू कहीं के चवंदो आ मुझो जे के असा के ऐसा गुजारत भाई बिना हुक्म हबीब जे बंदगी बेकार या करी खैरात या करी हज हजार तैमा बेइश्तुई बेजार जंजो इश्क नाही अरबियत हरियाणा चाचो हुजूर जी हर अदा निरालिया उदी जगो मत को कचड़ू जे मां जेड़वा कहे तो के जो तो जेड़ो तो के पगर अचे त धप जेड़ो बगल में कुतो नो पियो थी हुजूर के पसीनो अचे त अतर जो खुशबू तो गाल है तो बात मां थुको निकर नबी कलाम करे त नूर जो लाटो निकर तो इशारो करे मानू भूंडो समझी विली पवन मोहम्मद इशारो करे चंद कटो करा चुकी मुल्ला निंदा करे वजू चच नबी निंदा करे वजू पर करो बिलाल साईं जो कर मैं आजाद दिन हुजूर सिंह आया
सुन्नत पढ़ी आहली पिया अख लगी वही निंड वठी वही मां कदमन के चुमी ले जो अस्सलातु हाज़िरुन या रसूल अल्लाह से नमाज जो टाइम थी वियो संजन पूछा सीधा मुसल्ले ते नमाज पढ़ायो सलाम पढ़ायो मुझो सैता निंड पियाओ वजू कोन कयो कान फरमाए बिलाल कहां जी निंड बिया मोहम्मद जी निंड बिया या रसूल अल्लाह कहां जी निंड केड़िया फरमा तनाम ऐनाज वला जनाम कल्बी अखियों निंड कदियो दिल रब जो जिक्र करिया जोर से जी दिल सजाग हो जे उन जो वजू न भजनो आ अने अचो तो वाला लतीफा का पूछा बिटाई जा तुझे बिटाई तुझे तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन बिटाई की बोली तब तो बड़ा फकीर है लतीफ चढ़ी जात जे तो तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन बिटाई न मुल्ला था समझन न मवाली था बिटाई जादो चाहे तन तस्बीह सजो जिस्म तस्बीह कर अख ओ ॾिसे जेको रब चयो कन ओ ॿुधे जेको रब चयो हथ ओ पकड़े जेको रब चयो पेर ओॾे हले जेको रब चयो बात ओ खाए जेको रब चयो ज़बान ओ ॻाल्हाए जेको रब चयो दिल ओ सोचे जेको रब चयो तन तस्बीह छा थो चए तन तस्बीह मन मनो दिल तंबूरो जन तंदू जे तलब जो वत तसुर वजन हे हे लती वडी बोली त बुध तंदू जे तलब जो वत तसुर वजन वदहु ला शरीक लहू इयो राब रबुन मौला बिरत के रहमत जामी बेटा छा थो चए लतीफ तो के ज़बान सां तो चओ त रब अकेलो आ पर तुझे रब में जेका रत पई हले न इन कतरे कतरे मां आवाज अचे त रब अकेलो आ छो न तो लतीफ जी बोली समझे पेट जो मसलो हाणे मां गुजारत बगिया त असां मुल्हनि खे हलवो छो थो वणे जो हलवे में हॾो कोन्हे हलवो आहे ने चप दर के तप ॾेस त पोस्ट ऑफिस में टपी बेटा सोचे तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन कंदू जे तलब जो वहदत सुर वजन वहदहु ला शरीक लहू यो राग रकुन से सुताई मरसुअन निंद्र इबादत तिन जी हां बेचाई त अबू जहल मां न मुड़ियो कै मां जेको अबू जहल मां न मुड़ियो इहो मुल्हनि मां मुड़ंदो खुदा जो कसम आ वरड़ो कमल मूंखे मच कचहरी ते घुरायो न मां कीअं थो तव्हांखे बेटाई ॿुधायां अबू जहल खे छा चयो लतीफ सुभान अल्लाह जो त पोइ ॾसां न यार हाणे थकिजी पिया आहियो भला जेके थका हो ॾाढा जो सुभान अल्लाह शरीयत में भुल माफ भुल में रोजे में भुल में खाई हो न खैर लोग रखी जे होटल ते बैठो हिकिड़ो गिलास ॿियो गिलास अरे जा पुट तो त रोजे या टायर कढी शरीयत जे थी जबी माफ भुलजी नमाज में जो पेशमान भुलजी पवंदो आहे पोइ बराबर लच खणी वठंदा सॼो सभु जो खैर भुल में कंहिंजे घर हलिया ॾियो न खाई भुल मां जाम छोड़ी हले जब से जो खत्म ड्राइवर जो खणी एक्सीलेटर ते पेरनो सीधा पराए वो दसरे दे पादर बाबा भूल
मुझे कई मलाई खेतरो यार ये न ते मां पारो के न खाई जिस टाइम यो मौलवी नहीं दो ना तेज टाइम मां अब्दुल्ला दरोयो सामत बन खुदा करे न चन रही है लिखा मां पाण चवंदो आहियां एॾो वॾो जलसो हुजे कनात जहिड़ो इश्तिहार हुजे सॼे सिंध जे मौलवियुनि खे दावत हुजे हिकिड़ो बि न पहुचे रुगो मां पहुचे इहा आहे बताए फ़क़ीर जी दुआ बताए फ़क़ीर जो ईद राति हुजे सॼो ॻोठ सयूं चाढ़े पोइ सभु मरी वञनि पोइ अम्मा ऐं मां सयूं धोए घर भरियूं पोइ अम्मा बि मरी वञे पोइ सयूं ऐं मां ख़ल्क़ आई आहे अल्लाह साईं अब्दुल्ला बिरो इहो काहे छा किराए ते घुराया खुदा जो कसम अॼु मां 5 जलसा कया आहिनि अहिड़ी ख़ल्क़ मां न ॾिठी छा त सींगारियो अथई पिंडाल खे खुदा जो मां पुछो मां हेॾो ख़र्चो रोई पियो चई यार असांजूं शादियूं थी असांजा मेला बि आहिनि छल रब राज़ी खुदा जो कसम तव्हां शादियुनि लाइ पिंडाल तयारु कंदा आहियो ऐं मोहम्मद जे सीरत जा अब्दुल्ला जलसो रखे न सॼे ॾींदा अब्दुल्ला जलसो रखियो दिया मुंहिंजा 5000 रुपया पाजो बीहारियो बाबे जे खैरा ताला काए वञी को दो में हला मुंहिंजो रब राज़ी सुभान अल्लाह सॼे ॾींदा कयोसि वरी ॿियो भरण उथी बीहे चए साईं जमात जी मानी मां कंदुसि वरी ॿियो उथी बीहे ज़रदारी एको साउंड मां ॾींदुसि वरी ॿियो उथी बीहे मौलवियुनि जी मानी मां कंदुसि पर मौलवियुनि जी मानी उहो करे जेको ताज़ो नवाब शाह जो प्लाटो खपाए मौलवी थोरे पालण आहिनि मेहूं पालण इनखे ख़बर आहे त हे मौलवी थोरियल मूंखां पहिरीं माण्हुनि ते कोन थोरो थी नारेल मांखे फुरे विया पैसा बि फुरे विया मोबाइल बि फुरे विया वाच बि फुरे विया पछाड़ीअ झल दॿ बि चई जुतीअ सूद आहे जनत तव्हांजे खीसे में भला नांग वेठो आहे सॼो जलसो उथे मुंहिंजे खीसे में तरो बि कोन भरियो मूंखे इमरान खान जो पेट भरबो मुंहिंजो कटे में ही भलो आहे 500 हिन जूं भुजूं सुठे रेट में इमरान जो पेट भरबो मुंहिंजो न चए छो मुंहिंजो पोयूं फाटल अथसि बेटा ये अबू जहल के छा चयो सुभान अल्लाह जो दबो जैसा जोर सां मोहम्मद जो आशिक भैया सब लोग करे जाओ भैया तो भैया नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर अबू जहल के छा चई सैयद जा लफ्ज़ ॾिसा जैसे जानब कीअं जियो जॾो कई हुए बि बेचिन वट अल्लाहु अकबर कबीरा क्या तो चे तो नबी से भी मक्के में तू भी मक्के में हुजूर जो घर भी उते तू जो घर भी उते अल्लाह बिलाल हबश खां आयो शुएब रूम खां आयो सलमान फारस खां आयो नबी जो कलमो पढ़ी जन्नत जा वारिस बणिया तो के केड़े नांग कादो हिटाई जो जे जानब कीअं जीव जॾो कई जी माना अंदर जॾो माना अघो वेजी माना तबीब
वरन त सिंधी आयो या बरोच आयो सिंधी आयो न पोइ तर्जुमो छो कयो बरोज बाय ना रिंद भी आहिनि रिंद सारिंदा आहियो अरे सयूब खे अल्लाह सेहत ॾे माशाअल्लाह अल्लाह रिंदनि जी त जन्नत में कॉलोनी अलॻि आहे पर जन्नत में बरोज की न हलंदी बरोज की त मां सिखां थो छो त मलाइका घटि सम्झनि बरो हिन खां पुछंदे न साईं अब्दुल्ला अरादे कॾहिं ख़बर ख़बर सॼी हूंदनि कॾहिं ख़बर छा त ख़ल्क़ आहे बेटा ई छा थो चए जानब कीअं जीअ जॾो कई हूअं बि वेॻिन वटि थकी इन मर्ज़ जी हुई बि उन्हनि वटि सैयद जी ॿोली जेके सम्झो था न उहे ॾाढा जो सदा थकी इन मर्ज़ जी हुई बि उन्हनि वटि अबू जहल तोखे जेका बीमारी आहे न दवा हुई मिठे मोहम्मद वटि थकी इन मर्ज़ जी हुई भी उन्हनि वटि पर तो में ही का घटि न त हू त सालिक हासूर हुज़ूर फरमायो मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदो अधु जो हिसो छो तो सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मोहम्मद जा आशिक़ ॾाढा जो हुज़ूर त फरमा अला तर्ज़ा वाहिदुन मिन उम्मती फिन्नार मुझो हिकिड़ो उम्मती जहन्नम में मां राज़ी न थींदुसि सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मोहम्मद पहुरास न घबरायो मुर्स जे कुल हिते आहियूं ज़रदारी जो माण्हू आहे बिलाही जो माण्हू आहे हे हाजी अली हसन जो माण्हू आहे अली फरियाल जो माण्हू आहे असां मोहम्मद जा माण्हू आहियूं टाटा न कर मोला त बेलचा न थो थिए तो तव्हां पाण त चवंदा आहियो वछ कुॾंदी आहे ॻाल्हायो छो न वछ कुॾंदी आहे असांजो किलो मज़बूत असां कलमो ई मोहम्मद जो पढ़ियो जन्नत जी चाबी आहे पढ़ो त सभई ला इलाहा जोर सां जलसो गूंजी वञे इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु जो जिक्र घणो कंदा कयो छो त हदीस में अफ़ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्ला सभई कयो ला इलाहा इल्लल्लाह 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 मन काला आखिर कलामी ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह हुजूर तो फरमाए जो मरण मेरा कलमो पढ़े कलमे जे सदके कब्र जन्नत जे पास मरण मेरा कलमो असा के कलमो या बीमार पियो नवाब शाह अस्पताल छोरा पुछण आया अरे ट्रैक्टर न खपे नवाब शाह रो प्लाट न खपाए जो पिन जो पर बनी मका दे न जो मरे थो जब ट्रैक्टर याद ये न तो चे त कल में सावना असा कलमो येड़े यार जो पढ़ियो हाने अजो दरी मिलाद बुधाया तुम्हें माँ के पेट में रहे हूँ मां में रहे हूँ नबी से में रहा इं रात जो फर्क असा माँ के पेट में दर हेजे पुछतियूं जड़ो क्रिकेट भी जो खेले आराम जो माँ के सुमन पर अम्मा की फरमाए हुजूर मुझे पेट में आया ओगलाई जाता अतर की खुशबू पत्थर ते कदम रखा तो पत्थर अठो पहुंचे न जबलन में बकरियों चारिया पत्थरन में आवाज बुशरालक या आमिना फइन्नक अमलक बिसय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन वइज़ा वुलिदतु सल्ली मोहम्मद आमिना यो बच्चो जो महीना इन जो नालो ही मोहम्मद रख जा हाने लॉकडाउन का पहिरियों बिरछा में बि ईसा या लॉकडाउन कहाँ वटि बि या मुसीबत असांजी कंदा मूंखां पुलिस वारे पुछो लॉकडाउन छा आहे मुंहिंजो अॻियों बि बंदि त पोयों बि वो 5 रमज़ान ते तकी रखे जॾहिं साईं मुराद अली शाह ॿाहूं पियो ॿधे न निकिरो मरी वेंदो न निकिरो मरी वेंदो
मुझो जेतरा मरंदा ओतरा कढंदा पंज पोड़ा मरंदा न 50 छोरा कढंदा ये जेके घर वांदा रहंदा ये थ्रेसर को ना हलाई मैं हाने लॉकडाउन जी रिपोर्ट अची वई आहे त लॉकडाउन में वध पाकिस्तान में नवा ॿार जा वार किरोना इमरान खान जे जो वरी किरोना अची थी वरी किरोना मरम में मोकल ते वई कर खतरा सच्ची असांखे खतरा सच्ची असां सब कुछ समझूं था किरोना तो बीमारी का किरोना बीमारी थोड़ी है किरोना की माना तब लेस बरोज चवंदा आहिनि सिंग भैया का बीमारियों ॿ वॾियूं आहिनि ॿुधायां हिकिड़ी माकड़ जेका वणनि खे लॻंदी ॿी आकड़ जेका छोरनि खे लॻंदी आकड़ हिन हथ में मोबाइल हिन हथ में मोबाइल वञी थो सीच वो जो टायर में हवा पई पए सञाणे थो मां केरा सञाणे तो वारिस साजो आऊं घर ते चाहियूं पियंदो नक मां गंदो बात मां गंदो वञी थो बाथरूम में तगारी माल जी कढियो छाती रही मुशरफ मुक्का ॾेखारी दो न मुक्का अॼु पियो आहे दुबई खुदा की कसम खुदा इबरत जो निशानो बनायो रब जो तो कुरान ते गोली हलाई तो मस्जिद ते गोली हलाई तो मासूम न्याणी कुरान पढ़ण वारन के गोलियूं आनी केमिकल लगाए उनजा लाश गंदे नाले में तो लोड़िया तो कुरान सां फेवाज भी कई कुरान वारन सां फेवाज भी कई मां रब तो के फिरौन वांगुरु ज़लील अॼु पियो आहे तो कई खुदा की कसम खुदा बेटा ईशा तो चए तो साईं सो सुभान के चारो इलाज चवण वसंदड़ शहर वही रहन करी वसाई वाण के दाम लदी दमड़ी के माया पक्षी माछ के बेकन पक्षी पक्षी के दही जो पक्षी के पाली सुख पाल किन में के का पी हई पा पर तोलाऊं ताहन था दकन लिंग लथी आहे भी अकेलो आहे भी बेपरवाह हाँ तुम भी जाओ मां भी जाओ नबी से भी जाओ ये रात जो फर्क असा पे जमो ना मां अस्पताल में दाखिल बाबू भैया तो मथे करे जो अस्पताल जे दर ते रोए पे खुदा करे छोरो खैर सा जमे साडो न खपाणो तो जाए न पिणे के पिनन जो करे पो आए पर मोहम्मद जो जमे फनूर जो लाटू सुभान अल्लाह जो मिलाद पड़ा जोर सा आज के रसूल राजा जाओ मोहम्मद जो दीवाना भैया तो बोलो करो जाओ भैया तो अल्लाह नजर खुटी वने मां न अल्लाह उनकी 7 तारीख 7 अक्टूबर दौड़ मुझे प्रोग्राम नदर शहर वार्षिक जरदारी मेरी गाड़ी का आयो अगे पुटे छडान सांगल नवा कचेरी तक उस सुबह दिन 250-300 छोकरा गड थी रात जो सही सेल्फी पिणे ना करे सेल्फी कढाई नबी से जावा नूर जो रात खुदा जो कसम अम्मा की फरमाए जब नबी से जमन पिया ना मैं एड़े खीमे में पई हम जो माने तेल कोने जो दियो बारिया और बच्चे करे नबी से जावा एडो नूर नितो एडो नूर एडो नूर एडो नूर एडो नूर सुभान अल्लाह जो तो बोले जाओ मजो न था कयो यार जो राजा अम्मा जी जे एडो नूर नितो जो कमरो रोशन खीमो रोशन मक्को रोशन जबल रोशन पहाड़ रोशन पत्थर रोशन एडो नूर नितो जो मां बैठी द खीमे में आ पर शाम जो मारियो मां आमना पाजे अकल सा दिसो हुजूर जे जमन सा नूर जी लाइट मिस्र ना यमन ना शाम मुल्क भाई छो इब्राहिम अलैहिस्सलाम जी कबर उड़ाया
हजरत इस्माइल जी कब्र उड़ाया हुजूर जे ॼमण सां नूर जी लाइट हणी रब इतलाव दिनो हजरत इब्राहिम जे कब्र ते मिसकाल ॾिनई त सोना इब्राहिम जे मोहम्मद ला तो रोई दुआ कई वो मोहम्मद जो मक्के पाक में पहुंच ऐ नबी संग आवाज किया तवज्जो ॼमण सां सिर सजदे में ॼमण सां सिर सजदे में असा ॼमण सां राम भटूंगा वाह वाह सजो गोठ अची वरण जो मथे ते खणो हुजूर ॼावा ॼमण सां सिर सजदे में असां खे पिया चवनि त निमाज़ मां हथ न कढिजो हाणे मां रोहिणी तकरीर कई रोहिणी हिकिड़े हमरा मूंखे चयो करबला ॿुधा मुंहिंजे हाणे मां मसरूफ़ आहियां ॾाढो प्रोग्राम में इलाही वांदो न आहियां पर इन लफ़्ज़नि में तोखे करबला ॿुधायां थो मुंहिंजो करबला मां ॿ सबक वॾा मिलिया घणा घणा ॿ कहिड़ा हिकु सैयद सजदो न छॾियो करबला जो पहिरियों सबक सैयद सजदो न छॾियो ॿियो सबक बीबिन पर्दो न छॾियो ॿियो मौलवी 4 कलाक मथो हणी असदुल्लाह हैदरी इन जुमलनि में करबला ॿुधो सैयदन सज्जन अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान घोट कासिम कुर्बान अब्बास शबाजू खर्ची पिया 72 साथी पुठा पिया जो शिमला मां के बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्या क्या जलवा करबला में दिखाया हुसैन सजदे में जाके सिर कटाया हुसैन नेज़े पे सरका असा मौलवी भी कुरान पढ़ूंदा स्टेज ठायो देगियो लायो एको साउंड घुरायो पर अली जे औलाद कुरान किए पढ़ो नेज़े पे सर था जुबान पर थी आयत कुरान इस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वारिदी कुछ भी ना अपने पाप बचा जाओ हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिला जाओ हुसैन नमाज 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 जो खोड़ एक जाहिल सूफी पैदा थिया चवन था नमाज ते थोड़ी दाढ़ी पटके ते थोड़ी नियत साफ हो जे छादा चवन तुझी नियत साफ है ना पो काहे ते छो पाती मुख्य दिया है बता समझो छड़ो जुबे में नमाज 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 दीन में नमाज जरूरी है जरूरी है जरूरी है जरूरी है जरूर हाने सब ही पूछो कितनी जरूरी है पूछो ऐसे आमा जेतरो कपड़न में काई चलनी गर्मी ॾाढी आहे न पटको लाए छॾ अञा गर्मी तंग थी करे टोपी बिला अञा गर्मी तंग थी करे चोलो बिला अञा गर्मी नथी छॾे गंजी बिला पर केॾी बि गर्मी हुजे मिसकाल मां सम्झी रहा अञा तो मां ब्रेक ते लथा ॾिनी आहे फुल हैंड ब्रेक केॾी बि गर्मी हुजे काई चमाव कंदा तुझी शादी थी केॾी वॾी कई दुआ कई शादियूं कयो छोरो न त सियारो कराची टपी आयो अथव सवर में जाठा हणी मरी वेंदव शादियूं कयो पर शादियुनि में अजाया ख़र्च न कयो ख़ुदा जूं कसम इन जे करे 3 ॻाल्हियुनि में मूंखे बरोच ॾाढा वणंदा आहिनि 3 ॻाल्हियुनि हिकु बरोचनि जो माइंड ते कंट्रोल असांखे त ईअं थियो नचाइण जे ढीबकीअ ते ॿी बरोचनि में खूबी कहिड़ी आहे जो बरोच शादीअ में ख़र्चु घटि कंदा आहिनि ख़ैरियात वधीक जंहिंजी माउ मरे न में बि उन जी कोन्हे जबल कज़ो ॾेई छॾींदसि माण्हू जो ॾुख घटि में जो ॾुख न कयो शादियुनि में शादी थींदी न अचायो पुछनि जंहिंजूं गाॾियूं आयूं आहिनि
कुआर वठण था वञो या पीढ़ीअ ते पिया वञो था कुआर आहे हिकिड़ी चङो माण्हू ॿधी हणो डिगी साहबा पूछो या रसूल अल्लाह हली शादी केड़ी आ सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधाया न यार हाणे तव्हां थकिजी पिया आहियो मोहम्मद जो आश्क भईयो सबरो करे जाओ भईयो या रसूल अल्लाह हली शादी हुजूर तो फरमाए इन्ना आज़म निकाह बरकत भली शादी हुआ तवज्जो में खर्च सप्पा थोड़ो भली शादी खर्च घट हुजूर से जावा जमण सा सिर सजदे में आंगुर जो इशारो मथे छा पिया चवनि ला तसुदू हाणे सजा सिज जा ना बाह जा ना पुतन जा ना पीरन फकीरन जा ना झंडे कंडे जा ना सजदा उन रब जा कजो जे मां मोहम्मद के पैदा कयो ॾाढा न था जो सुभान अल्लाह जोर जा अकेले रब जा